सुप्रीम कोर्ट जे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त पाकिस्तान में हुकूमत कोशिश कंदी आहे त कंहिं तरह 5 साल गुज़ारे वञे। अमेरिका जे हार्वर्ड यूनिवर्सिटी में कोठायल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त उन करे गवर्नेंस तां ध्यानु हटी वञे थो ऐं वॾनि मसइलनि ते कमु नथो थी सघे। हुन चयो त आइन में तब्दीली पार्लियामेंट जो कमु आहे, बतौर जज कंहिं तब्दीली जी तजवीज़ नथो ॾेई सघां। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा वधीक चयो त मुल्क टुटण जो सबबु जमहूरियत जो न हुजण ऐं आमराणो राज हुयो। आइनी किरदार ऐं जमहूरियत ई मुल्क जो बुनियाद आहे। जेसिताईं आइन क़ाइमु रहंदो तेसिताईं मुल्क बि क़ाइमु रहंदो। हुन चयो त दहशतगर्दीअ सबबु जज बि मुतासिर थिया आहिनि। क़ुरान चवे थो इक़रा जो मतिलबु पढ़ो ऐं उन में को बि फ़र्क़ु न कयो वियो, पर हिते मज़हब जो ग़लति इस्तेमालु कयो वियो आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त अमरीकी सुप्रीम कोर्ट 100 साल पुराणे गन कंट्रोल केसनि जा फ़ैसिला तब्दील कया। अमेरिका में कयल फ़ैसिलनि सां ॿियनि मुल्कनि में बि पैग़ाम वञे थो।